नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त कيبر में खबर ॾींदा कيبر में एहसास ڪفالت سينٽر پريس क्लब कيبر ऐं PTI ज़िला मटियारी जे अॻवाणन आसिफ मलाह इरफान शहवोक ऐं सिंध सहाफ़ी संगत जिता आया सदर जनाब नूर सिंधी जिन जी कोशिशुनि सां ॿीहर खुली वियो। उन मौके ते नूर सिंधी मीडिया जे अॻियां ॻाल्हाईंदे चयो त विज़िट कई कيبر शहर जी ऐं मंडूअ जी वॾेरे लाल जी जिते कيبر स्टेशन बंद हुई एहसास कफालत प्रोग्राम सेंटर कंदो उन लाइ असां जदोजहद कई। असांजे डिप्टी कमिश्नर साहब सां ॻाल्हि ॿोल कई आहे, AC साहब सां ॻाल्हि ॿोल कई ऐं कुझु ॿियनि आला ऑफिसरनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। जीअं ई असांजी ॻाल्हि ॿोल थी हुननि असांखे कुझु ट्रेनिंग जेको अॼु असां अलहमदिल्ला अॼु कيبر जेको आहे सेंटर एहसास कफालत सेंटर खोलाए वियो आहे ऐं असांजी महिनतुनि सां असांजे यूथ विंग जे तरफ़ां ॿियो कुझु साफ़ ई फ़ाइदनि जी महिनत आहे जंहिंमें त ख़बरूं हलायूं ऐं जदोजहद कई। उनजे हिसाब सां अलहमदिल्ला जे कيبر जेको आहे सेंटर खुली वियो आहे ऐं अवामी माण्हू खे ग़रीब मिस्किन माण्हू खे पंहिंजा 12,000 पूरा वठी ॾिनासीं उहे असांखे पंहिंजा पूरा कया आहिनि। जीअं त कुझु ॾींहं पहिरीं एहसास क़फ़ालत कيبر जो सेंटर स्टार्ट थियो, हिकिड़ो ॾींहुं हलण खां पोइ मुश्किल जी वजह सां इहो सेंटर बंदि थी वियो, जंहिं लाइ असां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ यूथ विंग जे प्लेटफॉर्म तां इहा शिकायतूं असां डिप्टी कमिश्नर ताईं पहुचाई। जंहिं ॻाल्हि जी नोटिस वठंदे ऐं AC साहब खे जेको हुकुम ॾिनो त इन जे कيبر एहसास क़फ़ालत जो जाइज़ो वठो ऐं इन जो मसइलो हल कयो ऐं जीअं त इहो इन जो लोकेशन मसइलो थी रहियो जेको उहो मसइलो बि हल थी वियो। हाणे इहे जेको बिल्कुलु कमु हली रहियो आहे, तव्हां ॾिसी सघो था ऐं अलाह जो शुक्र आहे इन जे 12,000 बि पूरा मिली रहिया आहिनि ऐं तव्हां डिप्टी कमिश्नर मटियारी जो थोरो मञींदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।